नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में नशे में धुत कार ड्राइवर मंगो भील नशे जी हालत में तेज़ रफ़्तार कार नंबर AGA 884 भत्त जी ख़रीदारी लाइ ॻोठ कड्डो मंगरियो मां आयल औरतुनि सां भरियल रक्शे खे सांगड़ रोड ते लोढ़े वारे ॻोठ वटि टकर हणी छॾी है। टकर जे नतीजे में हसीना ज़ाल एहसान मंगरियो जी टंग टुटी पई है, जॾहिं त ॿई औरतूं मामूली ज़ख़्मी थी पयूं। कार ड्राइवर मंगो भील नशे जी हालत में कार भॼाए फरार थियो पिए त शहरनि पीछो करे शहर में सोगो करे ईगल स्क्वाड जे हवाले कयो। पुलिस कार ड्राइवर खे खिपरो थाणे ते आंदो, जॾहिं त ज़ख़्मी औरतुनि खे तालका अस्पताल खिपरो आंदो वियो, जंहिं मां हसीना मंगरियो खे हैदराबाद रेफर कयो वियो। नशे जी हालत में गिरफ़्तार कयल कार ड्राइवर मंगो भील थाणे में नशे जी हालत में ॻाल्हाईंदो रहियो। कौन लगो ना ठगे कौन थियो बच्ची भाई मुझे आगे आई कौन तो बड़े यार तो भले भले करे जो जरा ना वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़